बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो से अगर तव्हां जी ख़िदमत में दोस्तों अॼु सबक अरिड़हं दर्जे 6 मां जंहिंजो उनवान आहे मूमल राणे जी कहाणी। पहिरें इन सबक जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल के सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ भाङे माना हिस्से, लफ़्ज़ न्याणियूं माना धीअरूं, लफ़्ज़ अकुलमंदे माना ॾाही या सयाणी, लफ़्ज़ राज़ माना ॻुझ, लफ़्ज़ नाराज़ थियो माना कावड़ियो, लफ़्ज़ कंधीअ माना किनारे, लफ़्ज़ खौफ़नाक माना भवाइतो, लफ़्ज़ मोतमार माना मारींदड़ या कातिल, लफ़्ज़ पढ़ो माना ऐलान या पधराई। पोइ लफ़्ज़ आहे धन माना मिल्कियत या माल या दौलत, लफ़्ज़ यारने माना दोस्तने। पोइ लफ़्ज़ आहे कठे माना गॾु, लफ़्ज़ मंझावने माना उन्हनि मां, लफ़्ज़ भाईंदो माना प्यार कंदो, लफ़्ज़ ग़ाइब माना गुम, लफ़्ज़ आथत माना ख़ातिरी, लफ़्ज़ अॾाए माना जोड़ाए, लफ़्ज़ गुमराह माना भटकियल या थिड़ियल, लफ़्ज़ खेल माना तमाशो या नाटक या खेॾ, लफ़्ज़ हाक माना मशहूरी, लफ़्ज़ रोदाद माना सॼी ॻाल्हि, लफ़्ज़ भेर माना नकारो। पोइ लफ़्ज़ आहे भाग माना नसीब, लफ़्ज़ अटकल माना खेॾ, लफ़्ज़ सूरतुनि माना शिकिलनि, लफ़्ज़ भुरंदे माना लामारा ॾींदे, लफ़्ज़ उदास माना मायूस, लफ़्ज़ मायूस माना नाउमीद। पोइ लफ़्ज़ आहे ताम माना खाधा, लफ़्ज़ गोही माना घुत, लफ़्ज़ मुंझी पियो माना भुलिजी वियो, लफ़्ज़ बहाने माना हीले, लफ़्ज़ न्यापा माना पैगाम या सनीहा, लफ़्ज़ हालत माना रवैयो। मश्क नंबर पहिरियों, हेठियनि सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ सवाल नंबर पहिरियों, राजा नंद खे कहिड़ो औलाद हो? जवाब, राजा नंद खे 9 न्याणियूं हुयूं। बे सवाल नंबर ॿियो, हुन पंहिंजो ख़ज़ानो किथे ऐं कीअं लिकायो? जवाब, हुन पंहिंजो ख़ज़ानो दरियाह जे पेट में जादुई ॾंद जी मदद सां लिकायो। जीम सवाल नंबर टियों, बादशाह मूमल ते छो नाराज़ थियो? जवाब, बादशाह मूमल ते उन करे नाराज़ थियो जो मूमल खे जेको ॾंदु ॾिनो हुई हूअ उन जी हिफ़ाज़त न करे सघी ऐं जादूगर खांसि ठगी करे ॾंदु हासिलु करे दरियाह मां राजा जो रखियल ख़ज़ानो कढाए वियो। दाल सवाल नंबर चोथों, सूमल काक नदीअ ते माड़ी छो अॾाई? जवाब, सूमल काक नदीअ ते माड़ी उन करे ठहिराई त जीअं हू पंहिंजे पीउ जी विञायल ख़ज़ाने जेतिरो ख़ज़ानो गॾु करे सघे। हे सवाल नंबर पंजों, राणे मूमल खे कीअं सुञातो? जवाब, राणे ॾिठो त हिक औरत जे वारनि मथां भंवर भुरी रहियो आहे
हुन सम्झियो त ख़ुशबूदार वारनि वारी ई मूमल थी सघे थी। वाव। सवाल नंबर 6 राणो मूमल खां छो कावड़िजी वियो? जवाब उन करे जो हुन सूमल खे मर्दाणे लिबास में मूमल सां गॾु सुतल ॾिठो ऐं सम्झियो त इहो मर्द आहे। ज़े। सवाल नंबर 7 राणे ऐं मूमल जो मौत कीअं थियो? जवाब ॿिन्ही पाण खे बाहि जी मच में उछलाए पंहिंजी हयातीअ जो अंत आंदो। नंबर 2 हेठियनि लफ़्ज़नि जी माना ॾेई पंहिंजनि जुमलनि में कमाणियो। लफ़्ज़ आहिनि आथत, मोतमार, रोदाद, गुमराह, उदास, कंधी। जी दोस्तों हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आथत माना ख़ातिरी। जुमिलो लिखंदासीं सूमल पंहिंजे पीउ खे आथत ॾिनी। पोइ लफ़्ज़ आहे मौतमार माना कातिल। जुमिलो लिखंदासीं मूमल जी महल में मौतमार जानवर बि हुआ। पोइ लफ़्ज़ आहे सलामत माना महफ़ूज़। जुमिलो लिखंदासीं राणो सही सलामत मूमल ताईं पहुतो। पोइ लफ़्ज़ आहे गुमराह माना भटकियल। जुमिलो लिखंदासीं केतिरा ई माण्हू गुमराह थी विया। पोइ लफ़्ज़ आहे उदास माना मायूस। जुमिलो लिखंदासीं मूमल ॾाढी उदास थी। पोइ लफ़्ज़ आहे कंधी माना किनारे। जुमिलो लिखंदासीं दरियाव जे कंधीअ ते हिकु माण्हू वेठल आहे। नंबर 3 हेठियां खाल भरियो। जी दोस्तों हाणे ही खाल आहिनि हिननि खे भरींदासीं। खाल नंबर 1 सिंध जे माथीले वारे भाङे ते गुजर ज़ात जो खाल हुकूमत कंदो हो। खाल में लिखंदासीं राजा नंद। खाल नंबर 2 राणो मेंधिरो सोढो उन्हनि सभिनी में खाल ऐं अकुलमंद हो। खाल में लिखंदासीं बहादुर। खाल नंबर 3 थोरी देर खां पोइ खाल ताम खणाए अची संदनि अॻियां रखियो। खाल में लिखंदासीं नातिर। खाल नंबर 4 राणे पाणीअ जी ऊन्हाईअ खे ॾिसण लाइ खाल कढी पाणीअ में उछलाई। खाल में लिखंदासीं सोपारी। खाल नंबर 5 ऐं आख़िरी हू रोज़ राति जो तिखे खाल ते चढ़ी काक हलियो वेंदो हो। खाल में लिखंदासीं उठ। नंबर 4 जुमला दुरुस्त करियो। जी दोस्तों हाणे जुमला आहिनि इन्हनि खे दुरुस्त करे लिखंदासीं। पहिरियों जुमिलो आहे अफ़ज़ल अचे थी ऐं जमीला पढ़े थो। जुमिले खे दुरुस्त करे लिखंदासीं अफ़ज़ल अचे थो ऐं जमीला पढ़े थी। पोइ ॿियो जुमिलो आहे मानी खाॼे थो ऐं पेंसिल छिलिजे थो। जुमिले खे दुरुस्त करे लिखंदासीं मानी खाॼे थी ऐं पेंसिल छिलिजे थी। टियों जुमिलो आहे छोकिरो डोड़े थी त धिको खाए थी। जुमिले खे दुरुस्त करे लिखंदासीं छोकिरो डोड़े थो त धिको खाए थो। नंबर 5 हेठि ॾिनल इस्तिलाहनि जी माना लिखी जुमलनि में कमाणियो। इस्तिलाह आहिनि हथ खणणु पढ़ो घुमाइणु भेर ते डोंको हणणु भुंवर भुरणु। जी दोस्तों हाणे इस्तिलाहनि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। इस्तिलाह आहे हथ खणणु माना दस्तबरदार थियणु। जुमिलो लिखंदासीं शकील अहमद पंहिंजी बनीअ तां
हथ खणण जो इशारो ॾेई छॾियो। काक कंधी माना नदी जे किनारे। जुमिलो लिखंदासीं, मूमल काक कंधी हिकु महल जोड़ायो हो। पोइ इस्तलाह आहे पढ़ो घुमाइण माना ऐलान करणु। जुमिलो लिखंदासीं, अॼु ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जलसे जो पढ़ो घुमायो वियो। पोइ इस्तलाह आहे भेर ते डोंको हणणु माना नगारे जी चोट ते ऐलान। जुमिलो लिखंदासीं, राणे भेर ते डोंको हणी छॾियो। पोइ इस्तलाह आहे भौर भुणणु माना भौर जो फेरा ॾियणु। जुमिलो लिखंदासीं, राणे मूमल जे मथां ॾिठो त भौर भुरी रहियो हो। नंबर 6, 1, 2, 3, 4 सिफ़त आहिनि पर हिकिड़ो ॿियो टियों चोथों बे सिफ़तूं आहिनि। सिफ़त जा 2 क़िस्म आहिनि। 1, 2, 3 सिफ़त शुमारी आहे, जॾहिं त हिकिड़ो ॿियो टियों सिफ़त क़तारी आहे। यानी सिफ़त जा 2 क़िस्म। नंबर पहिरियों सिफ़त शुमारी, नंबर ॿियो सिफ़त क़तारी। हेठि ॾिनल जुमिलनि मां सिफ़त शुमारी ऐं सिफ़त क़तारी चूंडियो। जी दोस्तो, हाणे ही जुमिला आहिनि, इन्हनि में सिफ़त शुमारी ऐं सिफ़त क़तारी चूंडींदासीं। जुमिलो नंबर पहिरियों, असीं 10 छोकिरा आहियूं। हिते 10 सिफ़त शुमारी आहे। जुमिलो ॿियो, 10 नंबर छोकिरे खे सॾु करे अचो। हिते 10 जेको आहे सिफ़त क़तारी आहे। जुमिलो टियों, असीं 6 क्लास में पढ़ूं था। 6 हिते सिफ़त क़तारी आहे। जुमिलो चोथों, पहिरियों नंबर छोकिरो कहिड़ो आहे। यानी पहिरियों जेको आहे हिते सिफ़त क़तारी आहे।